बीड़ा इधर। अरे बीड़ा जमाए तो बीड़ा थे नहीं थे बीड़ा बस तव्हांजो शक कंहिं तरफ़ थो वॾा वो सिकू ही हुयो, शक न पर पूरी पक्का है। सिक्कू में एतरी हिम्मत जो असांजे घर में गिरण जी कोशिश कई अथई। अॼु मां सिक्कू जे घर में गिड़ी उनखे उते ही पूरो कंदुसि। सब्र कर हैदर, होश खां कम वठ, सब्र कर। जेकॾहिं सिकू बेग़ैरत पंजी असांजी चार दीवारी ओरांगे असांजे नंगनि में घिड़ियो आहे ऐं जेकॾहिं असां बि साॻियो अमल करे हुन जे घर में घिड़ी हुनजे नंगनि में घिड़ूं त पोइ हुन ऐं असां में फ़र्क़ु कहिड़ो थियो? सुबुह थियण ॾे, ॾींहं जी रोशनी में सिकू ज़रूरु घर खां ॿाहिरि निकिरंदो। ॿधी खणी हलंदासीं सो ताक़त पोइ अॻियां पोयां सभु हिसाब ॾिस त कीअं छा पूरा कयूंसि। बाक़ी जेकॾहिं हो बेग़ैरत थियो आहे चादर ऐं चार दीवारी जो ख़्यालु न कयो अथई त असां हुन वांगुरु बेग़ैरत कोन थींदासीं। छो त हिन वक़्तु ई सिक्कू खे ॿधी खणी था अचूं। कंहिंजे घर में घिड़णु कंहिं ग़ैरतमंद जो कमु न आहे। चयोमांइ न, सुबुह थियण ॾे सभु पलांद सारे वठंदासीं। आ हैदर, रुगी सिकू के घर खां ॿाहिरि निकिरण ॾे, पोइ इहो काॾे वेंदो? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।